अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में वलीकार और यासर अहमद हमको स्टूडियो में जॉइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, रात जो माना ईअं बिल्डअप थींदो रहियो भई शिफ़ा शिफ्ट थिए थो पियो इमरान ख़ान साहब खे खणी था वञनि पोइ त मीडिया माण्हू जमा थी विया, पुलनि ते माण्हू जमा थी विया, कॉनवॉइज़ खे ॾिसण लाइ माण्हू जमा थी विया। पोइ हिकु चयो वियो त हिकु टाइम ते कोई 4-5 कॉनवॉइज़ हलनि था पिया इस्लामाबाद शहर में, पिंडी शहर में, त को काॾे थो वञे। पोइ इवेंचुअली ख़बर पई त भई राति जो देरि सां को इमरान ख़ान साहब खे जेको आहे उहो भेण खे समेत पिम्स अस्पताल खणी विया, अल शिफ़ा कोन खणी विया, शिफ़ा इंटरनेशनल कोन खणी विया। ऐं शिफ़ा इंटरनेशनल में हुनजे डॉक्टर खे जेको फैसल साहब कोर्ट जो ई ॾिसी चवंदा त हुनजो डॉक्टर बि हुजे, नालो बि लिखियलु हो डॉक्टर जो हुन जजमेंट ऑर्डर में, पर हुनखे वरी बि होॾे विहारे छॾियऊं ऐं पोइ भेण खे वठी विया। भेण खे बोर्ड सां हुते माना पिम्स में जेको थियो सो थियो। पोइ उते सिस्टर जी वफ़ादारी ॻाल्हि उहो चए थी प्रॉपरली एजिटेटेड आहे, ख़ान साहब कावड़ में आहे, ख़ान साहब चए थो मुंहिंजे मथां ज़ुल्म आहे, ख़ान साहब चए थो मुंहिंजे मथां टॉर्चर आहे। पर हुन ॿ ॻाल्हियूं वॾियूं इंट्रस्टिंग कयूं। हिकिड़ो त हुननि चयो त भई इमरान ख़ान साहब चयो त मुंहिंजे तरफ़ां अगरि कोई कमिटमेंट करे थो पियो त मां ॿाहिरि निकिरी हुनखे कोन छॾींदुमि। ऐं ॿी ॻाल्हि हुन कई त अफ़रीदी साहब खे चयो वञे त पंहिंजो जेका मूवमेंट आहे हुन में तेज़ी आहे। हाणे सॼो जेको ड्रामो थियो, ड्रामो ई चइबो न, छा मज़ाक आहे। तव्हांजा वज़ीर चवनि पिया न सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, उनखे असीं मञींदासीं, पोइ तव्हां चओ था असीं उनखे नज़रसानी कंदासीं, पोइ नज़रसानी थी राति जो 2-2:30 बजे 1-1:30 बजे 12 खां पोइ तव्हां राति जी ऊंधाई में जेल जा दरवाज़ा खोलियो था, उनखे वठी वञी हिकिड़े खे चओ था अल शिफ़ा वञूं पिया, हे त गुथ ॾेई तव्हां सरकारी अस्पताल पिम्स में खणी वञो था, ऐं उते तव्हां चओ था त डॉक्टरनि चेकअप कयो ऐं बिल्कुलु ठीकु हो, असां वापसि मोकिले छॾियूं अडियाला जेल। सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर त इहो नथो चए, शिफ्ट चए थो। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी खेल में तव्हां ॾिसो त ॿ शयूं इहो त सियासी हुन ते त अचूं था, ॿ ॻाल्हियूं केॾी बुरियूं थियूं। हिकिड़ो हिकु दफ़ो वरी मुल्क जी एपेक्स कोर्ट खे तव्हां छा बणाए छॾियो, नज़रअंदाज़, टोटल नज़रअंदाज़। ही गुज़िरियल 3 सालनि में सुप्रीम कोर्ट सां जेको हुनजो वक़ार ऐं हुनजी जेका हिकिड़ी प्रेस्टीज हुजे थी, उन सां तव्हां ही छा हालत कई आहे। ॿी ॻाल्हि, तव्हां इंटरनेशनली वरी पंहिंजे मुल्क जो छा इमेज ठाहियो था, यानी इंटरनेशनल मीडिया में अची वियो बाबा सुप्रीम कोर्ट ऑर्डर्ड कि भई हिन खे वठी वञ, इमरान ख़ान खे शिफ्ट कबो अल शिफ़ा में, फलाण ढिमकाण। हुननि मतिलबु उनजी ॻाल्हि सम्झ न ईंदी हूंदी त हीउ मुल्क में थिए छा थो, हीउ कीअं थो हले किसो, कि माण्हुनि जी के फ़र्दनि जी विम्स ते हले थो, बसि उन्हनि जी ज़ाती ख़्वाहिशनि ते हले थो, ले जाओ ले आया, नहीं ले जाओ वापसि कर दिया, बादशाहनि वारा 5 मिंटनि में सोच बि तब्दील थिए थी। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सां तव्हां पंहिंजो हिकिड़ो दफ़ो वरी तव्हांजे मुल्क में द स्टेट ऑफ अफेयर्स इन योर कंट्री, आर कंट्री, उनजो जेको इंटरनेशनल इमेज आहे उन सां छा हशर था कयो त बाबा को रूल ऑफ लॉ नाले का शइ आहे या न आहे। उहो साईं हुन में झोल आहे, अदालती हुकुम, बाबा उहो झोल आहे या न आहे, उहो त तव्हां नज़रसानी जॾहिं तव्हांजी ॿुधी वठनि सुप्रीम कोर्ट जज, पोइ उहो फ़ैसिलो कंदा न। फ़िलहाल त जज जेको ऑर्डर 3 जजनि ऑर्डर कयो आहे, तव्हां उन ते अमल कयो। सो तव्हां बैन अल-अक़वामी सतह ते ऐं ख़ुदि मुल्क जे अंदरि हिकिड़े तमामु वॾे इंस्टीट्यूशन खे, सुप्रीम कोर्ट खे, तव्हां ही छा था कयो, कहिड़ी मज़ाक था कयो। सियासी तरह मतिलबु सम्झण जी कोशिशि कयूं त छा थियो आहे। अगरि सिर्फ़ु एतिरो करिणो हो, थोरो ॿाहिरि जी हवा खाराइणी ख़ान साहब खे, मक़सदु त इहो न हूंदो न, हलो पिम्स में ई दाख़िल करे छॾींदा, अल शिफ़ा में न कंदा, पिम्स में ई रखी छॾींदा, वार्ड कम पहिरीं बि पिम्स में रखी सघनि पिया, हाणे बि रखी सघनि पिया, अडियाला वापसि खणी आयो, रीज़न छा आहे। हाणे उनजी सिस्टर जेका ख़ान साहब जी सिस्टर आहे डॉक्टर उज़मा, गॾु हुई हुते, उहा चए थी त भई ख़ान खुलियल लफ़्ज़नि में चयो त अगरि मुंहिंजे पारां कंहिं डील कई आहे, को कमिटमेंट कई आहे, त आउं ॿाहिरि निकिरी न छॾींदसि। हाणे या त इहा कंहिं ॻाल्हि ॿुधी आहे, चई असांखे त आसिरो मिलियो त हीउ को ॻाल्हाईंदो, हे त हमरा ओढ़ो जोड़ो आहे, वरी 3 सालनि खां पोइ निकितो आहे, को लचक ई नथो ॾेखारे, त बाबा जल्दी फ़ोन आयो त वापसि कयो, हीउ त कहिड़े कम जो न आहे, हीउ त नथो डील करे। ॿियो छा रीज़न थी सघे थो इन तमाशे जो, पंहिंजे पाण खे जग हसाई करण जो छा रीज़न थी सघे थो। जग हसाई आहे, गवर्नमेंट इज़ नॉट इन कंट्रोल। सो कंहिंखे खिलाइण जो
मतिलबु छा वाकई में इहा थ्योरी सही आहे त ख़ान जे पारां PTI जेके माण्हुनि चङ मुड़ुसनि को ख़ातिरी कराई हुई, जे पाण बि ॻाल्हायो पिए त बाबा ख़ान खे वठी अचो, अल शिफ़ा में वठी अचो, हिते जेल में असां सां नथा ॻाल्हाए सघूं, हिते थधे माहौल में रहंदो, TV साम्हूं हूंदसि, फ्रूट व्रूट खाईंदो, थोरो सुख सां वेहंदो, पोइ 1-2 ॾींहंनि खां पोइ असीं आस्ते आस्ते लाज़मंद कंदासीं त बाबा इहे सूबनि वारी तव्हांजी ॻाल्हियूं आहिनि या ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, ख़ान खे के आणींदासीं के किस्से में, ख़ान की जैसा देखें उन्होंने भी तो आपको हे कयो आहे न, त असीं डील नथा कयूं पर हीअं कयूं हूं कयूं, थोरो माहौल चेंज कयो ख़ान जो, त जीअं असीं सम्झाए सघूं। हाणे इहा थ्योरी आहे, या त इहा थ्योरी सही हुई, छाकाणि त ख़ान त हॉस्पिटल में पेर रखंदे चयो त ख़बरदार के मुंहिंजे पारां जेका कमिटमेंट कई आहे या को डील कई आहे। भेण चए पई मां बार बार चवांसि पई त हितां खां पोइ तोखे अलशिफ़ा वठी अचे, मूंखे न वञिणो। हा हा न मतिलबु इहो आहे त हुनखे शायदि इहा बू आई आहे ख़ान खे, या सेंस आयो आहे त हीअ को मूंखे के डील जे तहत को मुंहिंजे पारां को डील त न पियो करे, जॾहिं की हुनखे कोर्ट जे ऑर्डर्स ते छॾियो वियो। सो अगरि ईअं आहे, पाण आउं बार बार अगरि लफ़्ज़ इस्तेमालु कयां पियो, त पोइ जंहिं बि इहो प्लान कयो हो PTI पारां, ऐं PTI वारनि जिन्हनि सां कई डील, इन जो प्लान त चौपट थी वियो। जी हा, चलो ख़ान त वापसि वियो, जग हसाई बि थी, ही बि थियो, हू बि थियो, ऐं अञा सुप्रीम कोर्ट जी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जी तलवार लटकियल आहे। ॾिसो हू छा था कनि, मतिलबु हू प्राइम मिनिस्टर खे बि सॾे सघनि था न। सुप्रीम कोर्ट त यूसुफ रज़ा गिलानी जी नौकरी हली, प्राइम मिनिस्टर ई हली वई इन चक्कर में, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में। 30 सेकेंड जी सज़ा। त ॻाल्हि इहा आहे त ही कहिड़े खाते, मतिलबु ही जेका जिन्हनि बि इहो सोचियो त उन्हनि जो त सॼो अॼु मुंहुं लथल हूंदो, हलो ख़ान त वापसि हलियो वियो, त यार ही त पोइ सूबे नूबनि वारी ॻाल्हि त छुटी। ॿी ॻाल्हि जेका मूंखे ईअं फील थिए थी त ॾिसो, ही शहबाज सरकार जेतोणीकि हिकु पेज आहे, ज़बरदस्त आहिनि, वर्किंग रिलेशनशिप आहे, अलिफ आहे, बे आहे, तव्हां इहे 2 ॻाल्हियूं ॾिसो। हिकिड़ी सूबनि वारी ॻाल्हि जेका मूंसां नकवी या जिन्हनि बि कई, उनखे शहबाज सरकार मालिकी न कई आहे। जी हा, माना शहबाज शरीफ़ पंहिंजे वातां त लफ़्ज़ न ॻाल्हायो, पर हुन जा जेके राणा सनाउल्लाह ही सभु आहिनि, उहे चवनि था हमको तो किसी ने बोला ही नहीं। इवन मरियम नवाज़ डेली ॻाल्हाए थी पर लफ़्ज़ बि नथी ॻाल्हाए। ठीकु आहे, त माना हिन आइडिया जी मालिकी नथा कनि न, चवंदा अच्छा तव्हांजो आइडिया पाण करे वठो, जिन्हनि खे बि चवनि था, यानी मालिकी न। हिकिड़ी वॾो इशू जेको ताज़ो मामिलो आहे, हुनमें मालिकी न कई हिन इशू जी। ॿी शइ, ही इमरान ख़ान वारो जेको ही एपिसोड बि थियो आहे, इन में बि ठीकु आहे, तारड़ ऐं ही 1-2 वज़ीर त पंहिंजी जाइ ते, पर कंहिं शहबाज शरीफ़ जे लेवल ते हुन त मालिकी न कई। इहो न चई त बाबा अदालत ग़लति फ़ैसिलो कयो आहे, न असां ठीकु आहे, नज़र सानी त हाणे हू आज़म नज़ीर तारड़ खे दरख़्वास्त टाइप करे ॾियणी आहे या हेठां वकील कंदा न, मालिकी कंहिं कई आहे। सो जेके हिकु पेज ते हाइब्रिड सिस्टम में जेके असांजी इस्टाब्लिशमेंट ऐं शहबाज सरकार जो मामिलो आहे, हिन में शहबाज सरकार त हिन ॿिन्ही इशूज़ जी उहे मालिकी पंहिंजो सम्झी धणी थी कोन बीठा। पीपल्स पार्टी हाइब्रिड सिस्टम जो टियों वॾो पार्टनर, उहा सूबनि जी मुखालफ़त करे थी, एटलीस्ट सिंध जी सतह ते, ऐं हिन में चए थी इमरान ख़ान बहुत अच्छी बात है, उनका इलाज होना चाहिए। त माना पोइ हिन हाइब्रिड सिस्टम में जेको सघारियो तरीन पार्टनर आहे, हुन जी ॻाल्हि सां त केरु बीहे ई कोन पियो। पोइ सभु तॾहिं त चयो वञे थो पियो त पोइ हीअ जेका वक़्ती जेका बि शइ थी आहे हिन वक़्त ताईं, कल्ह जी एपिसोड आहे सभु कुझु, ही जेका इनकन्सिस्टेंसी आहे, पोइ इहा इन फाइटिंग जी तरफ़ आहिस्ता आहिस्ता वधंदी। ऑब्वियसली ॾिसो, ॻाल्हि इहा हुजे थी, त 100 दफ़ा पाण ॻाल्हि करे चुका आहियूं, त जॾहिं हिकिड़ो इतिहाद या पार्टनरशिप हूंदी आहे, त उन में जॾहिं शयुनि में कुझु ग़लतियूं थींदियूं आहिनि या कमज़ोरियूं थींदियूं आहिनि, मिसाल फ्रस्ट्रेशन हूंदी न। अगरि जीअं एंकर पर्सन असांजा उर्दू चैनल्स जा दावा कनि था त इस्टेब्लिशमेंट जो इहो फ़ैसिलो आहे सूबा ठाहिण ऐं फलाण ठिमकाइण, मिसाल अगरि चऊं त हीअ सही था चवनि, मोहसिन नक़वी इहो ॻाल्हायो आहे, हू त सभिनी खे ख़बर आहे, त ॻाल्हि इहा आहे त हू फ्रस्ट्रेट थींदा हूंदा त भई हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां असांजा पार्टनर आहियो, असां चऊं था तव्हां हुनखे सपोर्ट नथा कयो, न नवाज़ लीग थी करे, न पीपल्स पार्टी थी करे, त पोइ कावड़ त ईंदी। हाणे कहिड़े टाइम ते कहिड़ी सूरत में निकिरंदी, हिकिड़ी जुदा बहस आहे।
भई ख़ान सां तव्हां ही छा पिया कयो, ऐं अगरि इहो मैनेज बि थियो त बि माण्हू कॾहिं सघारो जॾहिं पार्टनर हूंदो आहे उहो पंहिंजी ग़लती कॾहिं मञींदो आहे छा? उहो चवंदो आहे न न ॿिए जी ग़लती आहे, सो ही दूरियूं त वधंदियूं। ऐं सभु सॉर्ट ऑफ आफ्टर थॉट न आहे, मतिलबु अगरि जे जीअं पाण चइजे त थोरो कमज़ोर अमल आहे, छो जो जीअं तव्हां चयो त कहिड़ो हीउ जेको थियो आहे कल्ह वारी एपिसोड सॼी जीअं तव्हां चयो त ज़ाहिर आहे हिकिड़ो दूरियूं बि वधंदियूं ऐं ओन बि नथी करे, ओनरशिप बि गवर्नमेंट नथी ॾे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वीक अमल थी थो वञे न, माना अगरि ओनरशिप बि न आहे त पोइ ही इवेंचुअली ॻाल्हि वरी वापसि उभरंदी त इमरान ख़ान साहब खे वरी अस्पताल खणी वञिजे, वरी को अहिड़ो माहौल अचिजे। ॾिसो अगरि सुप्रीम कोर्ट वरी हुकुम कंदी ऐं शहबाज शरीफ़ खे सॾाए वठंदी या कुझु अहिड़ो एक्सट्रीम ते अगरि सुप्रीम कोर्ट पंहिंजी पुराणी वारी हुन ते एक्टिविज़म ते आई त कीअं न मोकिलिणो पइजी वेंदो। पोइ चवंदा न मोकिलियो, हिकिड़े पासे चवंदा बाहि ऐं पाणी वारो मामिलो शहबाज शरीफ़ लाइ थी वेंदो, त हिकिड़ा चवंदा न मोकिलियो, हू चवंदा मोकिलियो, हीअ विच में ॿिनि पार्टनि में जीअं चइबो आहे न, सो पार्टनि में माण्हू पिसजी वेंदो आहे। ही शहबाज सरकार ॾिसो ही जेको सूबनि वारी ॻाल्हि खे अगरि वठूं त ही पाण जॾहिं डिस्कशन कंदा हुआसीं त मुख़्तलिफ़ माण्हू चई रहिया बाबा ख़ान सूबनि जो हामी आहे, पोइ ख़ान हिन सिस्टम खे लेजिटिमेसी ॾींदो न ॾींदो, हिन सिस्टम जी खे जीदान ॾींदो न ॾींदो, हिन में ऑक्सीजन भरींदो न भरींदो, इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं। हा, पॉलिटिकल सेटलमेंट छा थो थिए, पॉलिटिकली छा पंहिंजे पाण खे एडजस्ट कीअं कंदो, इहे सभु मफ़रूज़नि ते पाण ॻाल्हायो पिए। पर अगरि हुन ख़ान 3 सालनि खां पोइ जेल में हॉस्पिटल अची बरमला माण्हुनि जे विच में पंहिंजी भेण खे चए थो त अगरि कंहिं मुंहिंजे पारां को डील वील कई आहे तव्हां कोन छॾींदोसांसि, यानी आउं न मञींदसि न ॿिए लफ़्ज़नि में, त पोइ भाई फ़िलहालु त हू जेका हिकिड़ी ॻाल्हि हुई त हलो पीपल्स पार्टी निकिरी वेंदी हिन सूबनि वारे मामले ते, त PTI हुनजी जाइ भरे छॾींदी, पोइ हीअ थी वेंदो हू थी वेंदो, उहो त सभु ॻाल्हियूं चौबट थी वियूं। त माना हीअ जेको सूबनि वारी ॻाल्हियूं हलियूं पिए हिन कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क में मुमकिन ई न आहे हाणे त टाइ फिश थी वियो। टाइट फिश आहे टोटल। अगरि हिन कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क में पाण ॻाल्हि कयूं, फलाणा वोट ॾियनि, फलाणा वोट ॾियनि, आइन में तरमीम थिए या हीअ थिए हू थिए, ही जेको सूबनि वारी या यूनिटनि वारी या जेका बि ॻाल्हि कनि पिया, इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, उनखे ॿ कॾहिं यूनिट चवनि था कॾहिं सूबा चवनि था, त हिन लीगल फ्रेमवर्क में यानी कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क में त हाणे त जेको हिकिड़ो ख़दशो हो त ख़ान अची निकिरी हिन जी सपोर्ट कंदो, उहा ॻाल्हि बि कोन थी। मोहम्मद मीर साहब इहे ज़्यादा दौर जो खणी आया हिकिड़ो अंसारी कमीशन चवनि था त उहा उन में एग्ज़ैक्टली इहा ॻाल्हि लिखियलु आहे जेका हाणे असांखे तजवीज़ ॾिनी थी वञे सूबनि जे हवाले सां, त 32 डिविजन्स खे जेको आहे उहो सूबनि में कन्वर्ट कयो वञे। मूंखे हिकिड़ो मैगज़ीन हो, हाणे मां नालो ग़लति मूंखे में को नथो कयां, ज़ियाउलक जो हिकिड़ो इंटरव्यू अख़बार जहां में, पर इतफ़ाक़ सां उहो अख़बार जहां जो पहिरीं एडवांस में इंटरव्यू ज़ियाउलक जो उहो उनजी मरण खां 17 अगस्त खां पोइ शाया थियो। उन में इहे सभु ॻाल्हियूं ज़ियाउलक पाण पंहिंजे वाता चयल हुयूं। मूं चयो न जॾहिं हिननि डिक्टेटर्स खे कुझु सम्झ नथो अचे या ही सोच जेका आहे त जेतिरो विरहाए छॾींदासीं ओतिरी असांजी गिरफ़्त मज़बूत थींदी। पहिरीं 1 यूनिट ज़ियाउलक खां पहिरीं अयूब ख़ान जे दौर में हो त सभिनी खे गॾु करे वठंदासीं, हा त VIP थी वेंदो सभु, त सभु कुझु असांजे हाणे यार जेतिरो विरहाए छॾियो, हाणे चवंदा तालके लेवल ते बि हिकिड़ो सूबो ठाहे छॾियो। हा, अॻिते हली इहो बि चवंदा जरा जरा डिस्ट्रिक्ट लेवल ते कहाणी अचे थी त अॻिते हली वई, इहो बि ज़रा उहो मैनेजमेंट एडमिनिस्ट्रेशन ऐं जेको तालुक़ु आहे कोन सियासत जो मसइलो आहे सॼो जेको आहे। ऐं सभु ज़रा हिन मां त हवा निकिरी वई सूबे वारे मां, महसूसु थिए थो पियो जॾहिं इमरान ख़ान साहब जी तरफ़ या कोई अहिड़ो कोई ॻाल्हि बि नथी थिए। त ॿी ॻाल्हि ज़रा अगरि इमरान ख़ान साहब चए थो अफरीदी साहब खे त तेज़ी आण मोमेंटम में ऐं पंहिंजी जल्दी कर जेको बि आहे, त मौलाना फज़ल रहमान साहब बि कल्ह मिलिया त विच वॉज़ क्लियर इंडिकेशन। कल्ह बि माण्हू अक्सर बेशतर सजेशन करे पिया त अगरि जे मामला ठहण जी ॻाल्हि आहे त मौलाना जो इतिहाद कहिड़े सिर में जुड़े थो पियो वरी? न, मौलाना इतिहाद खे ज़रूरी न आहे इहा ॻाल्हि जेका चवनि पिया ईअं आउं नथो सम्झां। ॻाल्हि इहा आहे त ॾिसो आउं नथो इहो न सम्झो त सूबनि वारी ॻाल्हि ख़तमु थी वई, हिन लाइ प्रेशर ऐं कोशिशूं जारी रखंदा, लेकिन मूं चयो कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क में इहो नथो थी सघे। ऐं
पोइ तव्हां सिस्टम ई फारिग करे छॾियो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हीउ जेको ख़ान चयो आहे त बाबा आफ़रीदी वारो करे तेज़ी वठे, पर मुंहिंजे ख़्याल आहे आफ़रीदी 27 सितंबर वारी डेट ई रखियो बरक़रार रखी आहे। हाणे मौलाना फज़ल रहमान जो कल्ह अची पाण महमूद अचकज़ई सां गॾिजी अपोज़िशन में गॾिजणु, ऐं पर इहो फ़िलहालु हुन पार्लियामेंट ताईं कयो आहे न, हा चयो अथई पार्लियामेंट में, पार्लियामेंट ताईं कयो आहे, अञा रोडनि ते न आहे। रोडनि ते न। हाणे पार्लियामेंट में त माहौल इहो ठहे पियो त पीपल्स पार्टी बि सवाइ हिन डिफेंस एक्ट जे जेको कल्ह पास कयूं, हू बि हुकूमत खे Almost. ॾुखिया ॾेखारण जो मूड में आहे पीपल्स पार्टी। मौलाना फज़ल रहमान ऐं अपोज़िशन वारा गॾु थिया आहिनि असेंबली में, पन्ना फाड़ण ऐं बिल जी कॉपियूं फाड़ण, इहो जाम पाण तमाशो ॾिसंदासीं। लेकिन रोडनि ते अञा मूं तव्हांखे चयो न त मौलाना फज़ल रहमान जंहिं ॾींहुं हिन अपोज़िशन इतिहाद जो हिसो थियो, उन ॾींहुं सम्झो त शयूं हाणे तेज़ी में वठजनि पियूं। मौलाना साहब पार्लियामेंट जे हद ताईं त अपोज़िशन जो हिसो थी वियो आहे, उन जॉइंट अपोज़िशन जो। अञा हू जेको ॿाहिरि इतिहाद आहे रोडनि वारो, उहो को तहरीरी मुआहिदो हू PTI का चाहे पई, पर कहिड़ी ख़बर त शयूं स्कीम एतिरी तेज़ी सां एस्केलेट कनि जो मौलाना साहब हुन तहरीरी मुआहिदे खां सवाइ ज़बानी कलामी ते बि मञी वठे, छाकाणि त शयूं तेज़ी सां चुरनि त पियूं। जी जी, ईअं न आहे त शयूं बीठल त किथे ई नज़र नथियूं अचनि। सो तंहिंजे करे पाण इहो सेफली अज़्यूम करे सघूं था त सितंबर में ही हिन खे रोकण जी कोशिशि थींदी। हाणे शहबाज शरीफ़ साहब चए थो मां अपोज़िशन वारा मूंसां ॻाल्हाइनि, बामाना मुज़ाकरात थियनि। इट्स टू लेट आई थिंक। छा ॻाल्हियूं कंदा ऐं शहबाज शरीफ़ साहब छा ॾेई सघे थो? अगेन उहा ई ॻाल्हि, हिकिड़े माण्हू खे सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जे बावजूदि उनजी डेस्टिनेशन यानी अलशिफ़ा हॉस्पिटल नथो पहुचाए सघे शहबाज शरीफ़, बाक़ी ॿियो कहिड़ो अपोज़िशन खे छा ॾेई सघे थो? ज़ाहिर आहे हीअ त सरकार त कुझु न थी सघे, पर कुझु माण्हू हिन में सुवाल हलाइनि था त मौलाना फज़ल रहमान साहब जेका ॻाल्हि कई आहे त पार्लियामेंट जी हद ताईं जेको आहे गॾु आहियूं, यूनाइटेड फ्रंट ठाहिण लाइ तयारु आहियूं, त कुझु माण्हू चवंदा पिया त भई पीपल्स पार्टी जी क़रीबी वारो तालुक आहे, त मौलाना फज़ल रहमान जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे अचकज़ई ऐं PTI जे क़रीब लाहिण जी कोशिशि कंदो। थी सघे थो यार, छो नथो थी सघे? वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी तरफ़ ॻाल्हि वेंदी इवेंचुअली वञी। वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ते शयूं कोन वेंदियूं, छाकाणि त इहा ॻाल्हि मतिलबु अगरि असांजी सघारी क़ुवतूं इस्टाब्लिशमेंट अगरि ईअं शहबाज शरीफ़ खे हिननि जे हथां जीअं इमरान ख़ान वारो एक्शन रिप्ले न थींदो, छाकाणि त इमरान ख़ान पाण जनरल बाजवा सां अटकी पियो। हिते शहबाज शरीफ़ त अहिड़ो शरीफ़ माण्हू आहे, अहिड़ो कुझु करे ई नथो, हू त हा में हा मिलाए वेठो आहे। लेकिन शयुनि में ख़राबी त पैदा थी चुकी आहे, सिस्टम जेको आहे हाणे उअं ई हिकिड़ो फॉल्ट लाइन्स हुयूं आहिनि सिस्टम में, हाणे उहे फॉल्ट लाइन्स उभरी अचनि पियूं, हल्के रेक्टर स्केल ते पाण खे झटका नज़र अचनि पिया। सिस्टम चवंदो आहियां जी का जाना ठहर गया। ऐं इवेंचुअली ज़रा 27 तारीख़ ते जॾहिं निकिरी ईंदी PTI ऐं अगरि हली पई हिकिड़ो मूवमेंट त पोइ त कंट्रोल मौलाना फज़ल रहमान गॾु हुजे थो नथो हुजे, इहो वॾो फैक्टर हूंदो, इहो वॾो फैक्टर हूंदो त मौलाना फज़ल रहमान हुन 27 सितंबर वारी या तारीख़ खे हेठि मथे करे वठनि, मौलाना साहब गॾु हुजे थो या नथो हुजे, छाकाणि त JUI जी सूरत में इहो सिर्फ़ु पोइ पेशावर टू पिंडी सफ़र न हूंदो न, पोइ थोरो सवायो थींदो न। मौलाना जी बहरहाल स्ट्रीट पावर सिंध में बि आहे, पंजाब में बि थोरी घणी आहे, पॉकेट्स आहिनि पंजाब में बि, त उहो स्ट्रीट पावर पोइ चारो तरफ़ खां मोबिलाइज़ थींदो। ऐं इहो न सम्झिबो त ही को हिकिड़ी PTI जी मूवमेंट आहे। लेकिन मौलाना फज़ल रहमान लाइ बि इहो मुश्किल हूंदो त आउं रुगो हिकिड़े माण्हू जी आज़ादी लाइ त आउं तव्हां सां गॾु लॉन्ग मार्च करे कोन हलंदुसि, ज़ाहिर आहे को ब्रॉडर गेम ॿुधायो न, माना अचो हिन ॻाल्हि ते कयूं त फ्रेश इलेक्शन कराया वञनि। उहो त कल्ह सलमान करम राजा साहब चयो त भई हिननि खे अगरि लॻे थो त इमरान ख़ान साहब जी मुलाक़ात कराए ऐं असांजे 27 तारीख़ जी तारीख़ खे हूअं ई डिसिपेट करे ईंदा, न थींदो उहो कुझु बि। 27 तारीख़ ते असांजी मूवमेंट बरक़रार आहे अनटिल अनलेस री इलेक्शन जे रोड मैप ते असां था ॻाल्हायूं। केरु? गवर्नमेंट त कोन ॻाल्हाईंदी, माना री इलेक्शन जे रोड मैप ते ॻाल्हायूं। पर मतिलबु ॾिसो हिन सॼी ॻाल्हियूं में, इनमें हाणे बारीकियूं आहिनि, हिन ही जुमिलो चयो, हिन ही बयानु ॾिनो, ही सभु ठीकु आहे, लेकिन एंड ऑफ द डे मुल्क में छा आहे, खिचड़ो ई पचे पियो न।
छा मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि कुझु पॉज़िटिव शयूं थींदे नज़र अचनि थियूं। गूगल ऑफिस खोले छॾियो पाकिस्तान जे अंदरि, अञा हू ख़बरूं कुझु पंहिंजो फ्रूट ई नथियूं वठनि जो एतिरी अनसर्टनिटी छाइजी वञे थी, वरी हिकिड़ा धुंध छाइजी वञे थी, अलाए छा थींदो। अलाए छा थींदो। पोइ तव्हां जेतिरा कर्ज़ वठो पिया, जेतिरी महांगाई आम माण्हुनि लाइ वधे पई, सभु ख़बरूं पाण ॾिसूं था। कहिड़ी ख़बर ते ॻाल्हाए, कहिड़ी ते ॻाल्हायूं, मूंखे त हाणे सुबुह जो ॾिसां था चओ त यार छा कीअं। एग्जैक्टली या डेली पेट्रोल वधे थो पियो, बट पीपल आर लाइक फ़िलहाल सम्झ में ई नथो अचे माण्हुनि खे त कनि छा। न छा कनि, ज़ाहिर आहे पेट्रोल वधियो आहे, वधीक पैसा ॾियनि था, बट डेली वधे थो, पोइ किथां आख़िर। त आउं इहो गुज़ारिश कयां पियो त हिकिड़ी बेयकीनी वारे माहौल में पाकिस्तान जो माण्हू रहे थो, उनखे तव्हां ही जेके ड्रामा आहिनि इहो वधीक मुल्क में बेयकीनी वधाइनि थियूं। कॉलर नज़र आहिनि सालार सियाल जैकबाबाद मां। जी सियाल साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर अली कारी साहब का सवाल है जी। सर तालीम खाते लाइ अरबे रुपयनि जी बजट जे बावजूद स्कूलनि जी इमारतूं ज़बून हाल उस्तादनि ऐं बुनियादी सुनतनि जी खोड़ छो बरक़रार आहे? तरक़ियाती बजट जो फ़ाइदो ॿारनि ताईं छो नथो पहुचे ऐं अहिड़नि मसइलनि जे करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे? आख़िर इन जो ज़िम्मेवार केरु आहे? जी ठीक साईं। सियाल साहब, यकीनन हिन जो ज़िम्मेवार तव्हां ई आऊं त कोन आहियूं। ज़ाहिर आहे जिन्हनि वटि अरबे रुपया आहिनि, एजुकेशन डिपार्टमेंट आहे। कल्ह बि सखर में केॾो ट्रेजिक अफ़सोसनाक वाक़ियो थियो, शागिर्द ऐं शागिर्दाणियूं ज़ख़्मी थिया। हाणे इन जो ज़िम्मेवार केरु आहे? ज़ाहिर आहे एजुकेशन डिपार्टमेंट आहे, ॿियो केरु आहे? इवेंचुअली असां वटि त इहे सॼा ई मसइला उभरिया पिया आहिनि ऐं इन्हनि सभिनी मसइलनि लाइ सजेस्ट कयो वञे थो पियो त भई किथे वञी सूबा ठाहे छॾियो, सभु कुझु करे छॾियो। ॾिसो भाई पंहिंजी ॻाल्हि हले पई त पाकिस्तान जेको आहे, तव्हां ॻाल्हि कई कर्ज़े जी ॻाल्हि, त हाणे $10 अरब असांजे फाइनेंस मिनिस्टर साहिबु कल्ह मञियो त असां $10 अरब अमेरिका खां घुरिया आहिनि, बाज़ाब्ता तौर ते असां घुरिया आहिनि ऐं चवनि था पिया त समवेयर अराउंड सेप्टेम्बर जे आख़िर ताईं असांखे शायदि मुस्बत जवाबु मिले या जवाबु मिले। का ख़बर न आहे मुस्बत जवाबु मिले। हिन वक़्तु अमेरिका जी पोज़ीशन ॾाढी अजीबो ग़रीब आहे। उहो चवनि था पिया त पाण कर्ज़नि में हलियो वियो आहे तमामु। अमेरिका जो जेको आहे उहो डेट वधंदी वधंदी डेट सर्विस 400 ट्रिलियन 40 ट्रिलियन 400 ट्रिलियन तारीख़ी ट्रम्प साहब जेको आहे तारीख़ी कर्ज़े में अमेरिका खे विझी बोरोइंग कई आहे। हाणे उहो पाण हिकिड़ो अलॻि मसइलो क्रिएट थियल आहे, पर पाकिस्तान चए थो, वरी पाकिस्तान ॿिए तरफ़ डिमांड्स बि करे थो अमेरिका सां। सम्झ में अचे इहे $10 अरब छा असांजो सेवियत थी सघनि? न यार, इहे त सभु फायर फाइटिंग आहे। थोरा हितां वठूं, फ़िलहाल हीअ बिल अची वियो आहे, पेट्रोल जो भरणो आहे, हीअ बिजली जे बिल लाइ असीं अचे यार एतिरो बिल अची वियो आहे। हा, पाड़े वारनि खां कुझु कर्ज़ु वठिजे, कंहिं व्याजखोर खां पैसा वठिजनि, कोई हीअं कजे, यार बीमारी अची या यार हीअं करे वठूं, त फायर फाइटिंग आहे न सर। तव्हां फॉरेन रिज़र्व्स तव्हां वटि छा कहिड़ो मिरेकल आहे? हिकिड़ो ई आहे त तव्हां एक्सपोर्ट्स वधायो। ॿियो बसि रेमिटेंस ईंदा अथनि जेके बसि परमानेंट ईंदा। रेमिटेंस त तव्हांजो वस न आहे न। हीअ त ॾिसो न, हीअ त तव्हां उहो जेको ख़ान जे दौर में थोरी आसानी थी त भई बैंकिंग चैनल्स हुंडी खां पर अॼु बि कई माण्हू हुंडी जे थ्रू मोकिलीनि था, लेकिन चलो उहो वरी बि आहे, पर उहो तव्हांजे वस में त कोन्हे न। हिकिड़ो माण्हू हाणे हींअर ॿुधो, ख़बर पढ़ी सुबुह जो त हिन मिडल ईस्ट अरे जहिड़े खां पोइ अलाए केतिरा हज़ार माण्हू जेके आहिनि इन नार वारे मुल्कनि मां वापसि पाकिस्तान आया। त ज़ाहिर इहे बि त रियाल ऐं डॉलर मोकिलींदा हूंदा न दीन, त धर्म या रियाल जेके बि, त उहे त हाणे न ईंदा। त उहो तव्हांजे वस में न आहे। तव्हांजे वस में दुनिया में हूंदो आहे तव्हां पंहिंजी एक्सपोर्ट्स वधाईंदा आहियो। तव्हांजी एक्सपोर्ट्स छो वधनि? तव्हां वटि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एतिरी वधीक आहे जो तव्हांजी शइ जॾहिं इंटरनेशनल मंडी में वञी विकिरो थिए थी त उहो ॿियनि कॉम्पिटिटर्स खां महांगी थिए थी। ॿियो तव्हां वटि तव्हांजी ह्यूमन राइट्स, तव्हांजे हुनजे करे यूरोपियन यूनियन ऐं उहो ई तव्हां ते नज़र रखियो वेठा आहिनि त तव्हां पंहिंजा मामलात ठीकु कयो, त जीअं असीं तव्हांखे जेका स्पेशल स्टेटस ॾिनल आहे उहो ठीकु। आई मीन से हू रियल डायरेक्शन्स आहिनि। अच्छा, तव्हांजी मुल्क जी मईशत कीअं बहितर थी सघे थी? अगेन हिन लाइ को अफ़लातूनी आइडिया त न खपे। तव्हां पंहिंजी रूल ऑफ लॉ आणियो, पंहिंजी पॉलिसीज़ में कंसिस्टेंसी आणियो, तव्हां करप्शन घटायो, ईज़ टू बिज़नेस आणियो। हिते त हर शइ ते लेयर एडअप थींदी थी वञे। जीअं SIFC ते बि पाण मिसाल ॾींदा हुया त ठही त हुई, इट वॉज़ अ मोर लेयर, हिकिड़ी बिज़नेस लेन हिकिड़ी नई ठाही वई, पर छा फ़ाइदो न। ऐं उहो सिर्फ़ु मां त उन महिल बि रड़ियूं कंदोसि त भई स्विफ्ट जेका आहे उहो सिर्फ़ु इंटरनेशनल इन्वेस्टर्स लाइ छो आहे?
आउं चवां थो त भई ईज़ टू बिज़नेस ते हिकिड़ो माण्हू दुकानु खोलणु चाहे थो, उनखे बि ईज़ टू बिज़नेस हुजणु खपे। को फैक्ट्री लॻाइणु चाहे थो, कुझु करणु चाहे थो, तव्हां मतिलबु मूं तव्हांखे उन जी मिसाल ॾिनो, हिकिड़ी फैक्ट्री लॻी हिकिड़े वाकुफ़ जी हा, उहो 2.5-3 महीननि खां इंतज़ारु करे पियो जी हा, त हू अची रुगो इंस्पेक्शन करे चवनि त हा ठीकु आहे, त हू हाणे घरां वेही पघारूं ऐं सॼो ख़र्च बर्दाश्त करे पियो, त जॾहिं अचनि, जॾहिं ओके ॾियनि त पोइ असीं कमु शुरू। इहे थोरी थींदो आहे यार, के माण्हू जा करोड़े अरबे रुपया लॻल हुजनि था। सो ईज़ टू बिज़नेस आहे कोन, पोइ असीं मुआवज़े जे इंतज़ार में। न असां गवर्नेंस जो चऊं था सुबुह टाइम, पर गवर्नेंस जी इशू त सभु थिए थो न। हीउ जेको हाणे ज़ाहिर आहे कराची जो मीर रज़ा जो केस हुजे या को बि का हाई प्रोफाइल केस या इवन जिथे भनक बि हुजे किथे इन्वॉल्वमेंट जी कुझु जी, त उहो कॾहिं बि पाण वटि सॉल्व थिए त महसूसु ई नथा थिए। इहो त हिकिड़ो अलमियो आहे हर एक्चुअली दुनिया में बि कई मिस्ट्रीज़ आहिनि। मिसाल अमेरिकन प्रेसिडेंट JFK लाइ अञा ताईं मिस्ट्री आहे के मारियो, ठीकु आहे भई असां वटि बि ज़ियाउलक जे जहाज़ में बम कंहिं रखियो, लेकिन कुझु शयूं उहो त ठीकु आहे हिकिड़ी वॾी जहान जो किसा आहिनि, लेकिन असां वटि हेठि नंढे मामलनि में बि अगरि को नंढड़ो माण्हू बि थोरो बासर नंढड़ी असरु रखंदड़ माण्हू बि आहे, उनजा किसा बि खाए वञनि, डिकी कहाणी थी वेंदी। जी हा, भरिया पिया आहिनि असां वटि एॾा इहे सभु इशू अची जमा थियल आहिनि। कॉलोनी असां सां गॾु अब्दुल गफूर काके पुटु नवाब शमा। जी काके पुटु साहब, छा चवणु चाहींदा? साईं कालिद साहब ऐं आसिफ साहब तव्हांखे सलाम। साईं कालिद साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त पाकिस्तान में हिकिड़ो ज़रई मुल्क आहे, असां वटि शुरू खां वठी कणिक ऐं जेको आहे शुगर वग़ैरह बम्पर फसल जेको आहे थींदा हुआ, पर उनजे बावजूदि बि असां वटि करप्शन जे नज़र थी वञे। असांखे कणिक ॿाहिरां घुराइणी पए, जेको आहे सो कॾहिं कॾहिं खंडु ॿाहिरां घुराइणी पए, त असां बुनियादी मसइला जेके आहिनि सो असांजा कॾहिं हल थींदा? महिरबानी। ठीकु साईं। हाणे ॾिसो कणिक जो काके पुट साहिबु ज़िक्र कयो, केॾो दिलचस्प किस्सो आहे। असां वटि हाणे इहो तइ थियो आहे त असीं ॿाहिरां कणिक अलाए केतिरा टन घुराईंदासीं, ठीकु थियो, पर असांजी हुकूमत चए थी, हुकूमती ज़िम्मेवार चवनि था त कणिक असां वटि बम्पर क्रॉप थी, कणिक असां मुल्क में जाम आहे, पोइ भई किथे वई? कुझु ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, होल्डर्स आहिनि, उन्हनि के अलाए कुझु वॾी जेके फ्लावर मिल्स आहिनि उन्हनि रखी वरितो आहे। माना ही जिते बि कुझु $1 मिलियन जी असीं पंहिंजी फॉरेन एक्सचेंज जेको असां वटि डॉलर उहो ई हिकिड़ो क़ीमती आहे, असीं हुन सां कणिक घुराईंदासीं, छाकाणि त असीं बेवस आहियूं त हू ज़ख़ीरा अंदोज़नि खे असां झले न पिया सघूं ऐं रोके न पिया सघूं। असांजी पॉलिसी एतिरी नाक़िस आहे जो हाणे असीं डॉलरनि में यूक्रेन अलाए किथां हिकिड़ी किनी कणिक घुराईंदासीं, खैर खाइण जी शइ आहे, त उहो त असीं डॉलर में कंदासीं, पर पहिरें ॾींहं खां असीं प्रिक्योर पाण न कंदासीं। प्रिक्योर कंदासीं त उन लाइ पोइ बारदाणे वारा जहिड़ा ड्रामा जेके ॾहाकनि खां हिन दफ़े त शुक्र आहे सिंध हुकूमत ख़तमु कयो आहे, बट पोइ सही फूड इंस्पेक्टर वेहंदो, उहो कंहिंखां वठंदो, हू 25 एकड़ वारे खां वठंदो, हुनखां भई सिंपल ॻाल्हि हुई न। हलो तव्हां $350 रेट रखियो, 350 रखियो, जी हा, हाणे हुन ते वॾो एतिराज़ हो आबादगारनि खे, पर मिसाल 350 ई वरितो। तव्हांजी रिक्वायरमेंट मिसाल 10 लख टन हुई, त अखियूं ॿूटे सिंध सरकार वठे आहे न 10 लख कणिक 350 खां, बैंकनि जे थ्रू पेमेंट करे आहे, मिडल मैन खे हटाए आहे, त पोइ इहे अॼु असीं डॉलरनि में त न घुरायूं, ईअं ई पंजाब सरकार खे करणु खपे आहे। आई डोंट नो व्हाट इज़ द प्रॉब्लम। न पाण ऐं वटि ज़ख़ीरा अंदोज़नि जे साम्हूं असीं एतिरा बेवस आहियूं। ज़ख़ीरनि त कीअं एक्सपोर्ट थी थिए न, पाण वटां एक्सपोर्ट थी वञे फ़ाइदे ते, सुठे हुन ते रोकनि थोरी। न हाणे जहाँ चवंदा न अफ़गानिस्तान ते बि नज़र आहे, सभु कुझु आहे, त पोइ किथे एक्सपोर्ट कीअं थी एक्सपोर्ट थी वञे? ऑफिशियली त कोन थी थिए न। पोइ न ईरान ऑफिशियली नथी थिए, ज़ाहिर आहे किथे- स्मगलिंग बेसिकली। हा, इवेंचुअली ॻाल्हि वञी उते ई थी बीहे, स्मगलिंग थी वञे, पोइ पाण वटि छो था चयूं त असां वटि पाण मौजूदु वटि आहे हमेशह कणिक? असां वटि चयो त ईंदो न भई छा चवंदा आहिनि, हिकिड़ो माफ़िया, कहिड़ो माफ़िया जी सिविल ब्यूरोक्रेट मिलाए करे सभु कुझु पाण हलाए चाहे। अच्छा, पर ज़ाहिर आहे इहे ई त मेजर इशूज़ आहिनि न जेके जनरली, पर इन तरफ़ ध्यानु आहे कोन। हिन वक़्तु सोच आहे त बसि
आई डोंट नो कहिड़ो फॉर्मूलो या कहिड़ी पॉलिसी हिन ॾिसो वक़्तु ॻाल्हि असीं सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा अॼु शहबाज शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर साहब बलूचिस्तान ते ॻाल्हाईंदे चयो हा हू चयो यार छा था ॻाल्हाइनि Basically, कहिड़ी हुन उहे में रहनि पुराणी था हवाई ॻाल्हियूं थियनि ऐं पोइ चवण ते जायज़ मुतालबात के लिए हम ग्रैंड डायलॉग के लिए तैयार हैं यस हाणे हेडलाइंस त लॻी वेंदियूं हा त बलूचिस्तान ते ग्रैंड डायलॉग जी प्राइम मिनिस्टर साहब ऑफर ॾेई छॾी आहे तव्हां कुझु ॾेई सघो था मां वरी चवंदुसि तव्हां हिकिड़े एक्स प्राइम मिनिस्टर खे सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जे बावजूदि अलशिफा हॉस्पिटल नथा पहुचाए सघो त बलूचिस्तान में कंहिंसां डायलॉग कंदो ऐं केरु कंदो डायलॉग एग्ज़ैक्टली ऐं उहो अगरि तव्हां वटि अप्रोच बि करे त छा उहो बचंदो वीचारो न ऐं मतिलबु तव्हां पंहिंजी पसंदि जे माण्हू सां डायलॉग कंदो न यस यस तव्हां महारंग सां कंदो छा नथा कनि उहा त मिसाल वेठी आहे तव्हां अख्तर मेंग सां कंदो छा नथा कनि इवन हू साम्हूं वेठो बि हो उहो जेको बुक्टी? डॉक्टर मालिक मालिक डॉक्टर मालिक हा हुन सां बि तव्हां हिकिड़ी जेन्युइन डायलॉग कंदो त अहिड़ी ॻाल्हियूं माण्हू न करे न छाकाणि त इहो सिर्फ़ु चवण त भई हू पहला हक़ बलूचिस्तान का हक़ बलूचिस्तान जे माण्हुनि खे मिले जो सबसे अमीर ॿुधो प्राइम मिनिस्टर साहब चवनि पिया सबसे अमीर सूबा है बलूचिस्तान मुंहिंजे हिते आउं अखियूं विझी वेठोसि त ॼाण इहो जुमिलो चवंदो प्राइम मिनिस्टर कि बदकिस्मती से लेकिन सबसे गरीब लोग बलूचिस्तान में बसते हैं इहो न चई सिर्फ़ु चई सबसे अमीर सूबा आहे त तासुर त इहो ईंदो त भई बलूचिस्तान जा माण्हू त ॾाढा सुखिया हूंदा सवाइ ई चंद बोतारनि जे सुखिया जेके आहिनि आम माण्हू जी हालत त हुते तमामु ख़राबु त ॻाल्हि इहा आहे त ही सभु माण्हुनि खे पोइ हिन रिटॉरिक ते हिन सॼी जेका बार बार वर्जाइण वारी ॻाल्हियूं आहिनि ॼाण एतबार बि नथो अचे जीअं हाणे अपोज़िशन सां डायलॉग लाइ तयारु आहे नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ साहिबु अॼुकल्ह सभिनी सां डायलॉग लाइ तयारु आहे ऐं उहो त चवंदो थो थिए न बसि डायलॉग कयो बसि पोइ हाणे पोइ छा कयूं डायलॉग छा करनि प्राइम मिनिस्टर साहब खे जॾहिं चयो वियो त ऑपोज़िशन तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहे पर ऑपोज़िशन जे चैम्बर में अचो त प्राइम मिनिस्टर साहब होॾे न विया ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो त हाणे ॻाल्हाइण लाइ केतिरो पर सभु जीअं तव्हां बलूचिस्तान जी ॻाल्हि कई बलूचिस्तान जो माहौल त ज़ाहिर सही न आहे हाणे अख्तर मेंगल साहब 2 ॾींहं पहिरियां बि ट्वीट कयो त भई मुंहिंजो गार्ड ऐं मुंहिंजो PS असिस्टेंट ॿई गुम आहिनि 5 ॾींहंनि खां बसि इहो डायलॉग करे वठनि इहो रवैयो इहो ई आहे बेसिकली नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि रखी वठो इंटरनेशनली त इसराइल जेको आहे वॾो पढ़णु शुरू करे छॾिया आहिनि टेंडर्स अलॉट करणु शुरू करे छॾिया अथई वेस्ट बैंक में एंड देन अॼु इंग्लैंड नैदरलैंड्स स्पेन ऐं मुंहिंजे ख़्याल सां ॿियो बि हिकिड़ो मुल्क आहे 4-5 यूरोप जो मुल्कनि में गॾु हिकिड़ो एलामियो बि जारी कयो आहे त भई असां नथा मञूं इसराइली फ़लस्तीन जो कॉज़ खे छा फ़लस्तीन जी स्टेट जे कॉन्सेप्ट खे ई ख़तमु था कनि जॾहिं अगरि सेटलमेंट्स वधाइनि था पंहिंजी ॾिसो नितिन याहू जे त सिर ते इलेक्शन्स आहिनि हाणे सुवालु इहो आहे त इज़राइल जो माण्हू बि हाणे चवनि था त अक्सरियत हुनजी रेडिकलाइज़ थियल आहे कट्टरपणे में मुब्तला आहे इज़राइल जी आम माण्हू बि अगस्त जे आख़िर में वेठा आहियूं अक्टूबर में हुननि जी चूंडूं आहिनि हाणे इज़राइली अवाम ऐं इज़राइली इस्टेब्लिशमेंट खे फ़ैसिलो करिणो आहे त नितिन याहू कंटिन्यू कंदो ऐं अगरि नितिन याहू कंटिन्यू न कंदो त ओढ़ो ई को कटर ॿियो माण्हू अची वेंदो वरना अगरि ईअं थिए थो त इज़राइल भले ई करे वठे टेंडर वेंडर हाणे जेतिरो स्क्वीज़ थींदो वेंदो अमेरिकन पब्लिक हुन खां परे थी वई आहे अमेरिकन हाणे हुनजे नाले ते पैसा केरु वठे थो त उहो इलेक्शन हाराए वञे थो APEC ऐं सभ में सो ही आइसोलेट थींदो वेंदो उहो ई हाणे जो जेको अगरि ही किथे जेके ज़ाइनिस्ट थिंक टैंक वारा वेठा हूंदा त ही हिन जी स्केपकोट ठाहीनि नितिन याहू खे चवंदो बाबा ही बेवकूफ़ हो हीअं हो अडोल्फ हिटलर हो ऐं असां ही सभु सेटलमेंट्स ठीकु था कयूं सभु त घटि में घटि 25-30 साल लॻंदा इज़राइल खे पंहिंजे मथां ही जेके रत जा हथ रंगियल आहिनि इज़राइली स्टेट खे उहो साफ़ु थियण में सो हिन खां सवाइ त भले ई वक़्ती शयूं आहिनि जीअं गज़ा में माण्हू मारे ई पिए सेटलमेंट्स थींदियूं त सेटलमेंट ग़ाइब बि थींदियूं आहिनि ईअं त न आहे सेटलमेंट्स ख़ाली न थींदियूं आहिनि ठीकु आहे सभु नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में